नाज़रीन, सिंध में चौमासीअ जूं बरसातूं जारी आहिनि। रोड रस्ता ऐं घिटियूं तलाउनि जी सूरत अख़्तियार करे वयूं आहिनि। हज़ारे माण्हू शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कारोबार ठप थी विया, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया, जॾहिं त फ़सलुनि खे पिणु सख़्तु नुक़सानु रसियो आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जारी आहे। गुलशन मेमार, एहसनाबाद, अयूब ॻोठ, लासी ॻोठ, गुलिस्तान जोहर, सचल ॻोठ, सफ़ूरा, गुलशन इकबाल, नॉर्थ कराची, न्यू कराची ऐं सरजाणी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात वक़्फ़े सां जारी आहे। हैदराबाद में अॼु सॼो ॾींहुं वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी रहियो। कासिमाबाद, हुसैनाबाद, लतीफ़ाबाद ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात सबबि हेठाईअ वारा इलाइक़ा पाणीअ में ॿुॾी विया आहिनि। केतिरनि ई इलाइक़नि में पाणी बीहण सबबि माण्हू शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इंतज़ामिया पाणी नेकाल करण लाइ को बि क़दम नाहे खयो। शहरियुनि इंतज़ामिया ते सख़्तु छोर छंडिया आहिनि। डायली जे ॻोठ नेबलो में वथाण ते विॼु किरण सबबि 7 ॿकरियूं मरी वयूं आहिनि। शहदाद कोट में गजगोड़ सां बरसात दौरान 2 घर ड्रही पिया। बुलड़ी शाह करीम भरिसां ॻोठ अनवर मंगणहार में मुसलसिल तेज़ बरसात सबबि पोरियत अब्दुल वाहिद मंगणहार जे घर जी छित धमाके सां किरी पई। घर भाती मौजज़ाने तौर ते महफ़ूज़ रहिया। बानसैदाबाद भरिसां मंछर ढंढ जे बंद ते बरसात दौरान घर जी छित किरण सबबि नौजवान साईंदाद शेख दबिजी फ़ौत थी वियो। ठरी मीरवा वेझो तारको वॾो जो रहवासी अब्दुल रऊफ़ ॿांभण बरसात दौरान गजगोड़ सां ज़ोरदार धमाके सबबि दिलि फाटी पवण करे फ़ौत थी वियो। पटीदन में बरसात सबबि ग़रीब पोरियत मुमताज़ अली जो घर किरी पियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। नवाबशाह, मीरपुर ख़ास, कुंडी, जुंगशाही, लाड़काणो, सखर, डोकरी, नऊंदेरो, रतोदेरो, मदेजी, सालेपट, रोहिड़ी, पनुआकिल, कंधरा, कंडियारो, महरापुर, गंबट, खानवाण, कुंभ, कोटडीजी, पीरवसण, दाऊजहानपुर, गढ़ी असन, मलकाणी शरीफ, रकन ॿोड़ा, टंडो ॼाम ऐं भरपासे किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी रही आहे। बरसात सबबि रस्ता ऐं घिटियूं तलाउ में तब्दील थी विया आहिनि, जॾहिं त घरनि ऐं सरकारी इमारतुनि में पाणी बीहजी वियो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।